इहा वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त भारत जे हाणे नंढे वॾे शहर में सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। ॾिसो न, खंभात शहर में, गुजरात जे इन शहर में थी रहियो आहे ही नंढो प्रोग्राम। ॿारनि खे किताब कापियूं ऐं बैग्स ॾिना वेंदा। साल 2015 खां वठी सिंधी यूथ क्लब करे रही आहे ही प्रोग्राम। तव्हांखे सभिनी खे नींद आहे त तईं अची हिन मौक़े जो शान वधायो। खंभात में कुल 100 घर आहिनि सिंधियुनि जा, त तव्हीं ज़रूरु हिन प्रोग्राम ते अचो, अची करे मौक़े जो शान वधायो, बानीकारनि खे वाधायूं ॾियो ऐं ॿारनि खे वाधायूं ॾियो। ही आहे तव्हांजो प्रोग्राम। 9 जून ते तव्हां सभिनी खे अचिणो आहे, त पोइ अचणु न विसारजो खंभात जे हिन प्रोग्राम में, जिते ॿारनि खे ॾिना वेंदा कॉपियूं, किताब ऐं बैग्स। साण साण हूंदो नंढो वॾो तव्हांजो मनोरंजन जो प्रोग्राम, त ॾिसण लाइ ज़रूरु अचिजो हिन प्रोग्राम ते 9 जून ते। जय झूलेलाल।